अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सगद माहिया हिराबाद से हलंदासी न्यूज़ की तरफ। तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान 190 मिलियन पाउंड केस में नेब आरो पेश थियण जो फैसलो करे वरितो। इमरान खान क़ौमी एहतसाब ब्यूरो नेब तरफ़ां उमाणियल तलबी वारे नोटिस ते नेब खे लिखत में जवाब उमाणे छॾियो आहे, जंहिंमें हिन 23 मई ते 190 मिलियन पाउंड केस जी जांच में हिस्सो बणजण ते राज़पो ज़ाहिर करे छॾियो आहे। खैबर पख्तूनख्वा में 9 ऐं 10 मई जे पुरतशद्दुद एहतजाजनि जे सिलसिले में दहशतगर्दीअ जा 18 केस दाख़िल ऐं 809 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ओबावड़ो में गुज़िरियल ॾींहुं ज़हरीलो कचो शराब वापराइण सबबि 5 ॼणा फौत थी विया हुआ। उन खां पोइ अहिड़े वाक़े बाबति SSP घोटकीअ जी हिदायतुनि ते डेवरीअ जे इलाइक़े ॻोठ ग़ुलाम हैदर रिंद, ॻोठ आरिफ रिंद ऐं ॻोठ डेवरीअ ते चढ़ाई करे हज़ारे लीटर कचो शराब हथ करे ज़मीन में पूरियल ड्रमनि खे बाहि ॾेई साड़ियो वियो। नाज़रीन, हेडलाइंस वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिर्फ़ SS न्यूज़।